अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मोरो रिपोर्ट रिजवान अली जमानी मोरो शहर जे मलिक कॉलोनी करमशाह स्कूल जे रहवासी PTI डिवीज़न सदर प्रेम ठाकुर जे नए ठहंदड़ घर में रात नामालूम चोरन पारां घर की तामीरात लाइ घुरायल मटीरियल 35 सीमेंट जे बोरनि पाणीअ जे मोटर समेत 3 गार्डर ऐं 2 बंडल लोहो जे सिरिंज समेत लगभग 50 लाख रुपयनि जी चोर धाड़ो हणी सामान बुहारे विया। पार्टी अगवान SHO मोरो अली अकबर खोखर के घर में लगल धाड़े जो इतला ॾिनो। थाणे ते रिपोर्ट पिणु दाख़िल न थी सघी। PTI अगवान प्रेम ठाकुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी कंहिंसां बि का दुश्मनी नाहे, मगर सियासी पार्टियुनि जा कुझु माण्हू ज़ोर भरींदा रहंदा हुया त पार्टी छॾी असांजी पार्टियुनि में शमूलियत कयो। जिन ऑफरनि खां मां ठुकराईंदो रहियसि। मुंहिंजो जीअण मरण पाकिस्तान इमरान खान सां आहे। मूंखे शक आहे कुझु माण्हुनि ते मूंखे शक आहे जिन जा नाला पिणु पुलिस खे ॾसींदुसि। मां PTI इक़लियती सदर लाल माली सिंध जे सदर अलीम आदिल शेख KPK CM सुहेल आफरीदी एडिशनल सिंध अमान काज़ी एडवोकेट भगवान दास समेत ज़िम्मेवार लाॻापियल इदारनि खे अपील थो कयां मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजी करायल चोरी वापसि कराए ॾिनी वञे। चोरी वापसि न थियण जी सूरत में मां तहरीक हलाईंदुसि।